नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां MQM जे वफ़द मुलाक़ात कई आहे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻवानी में मुत्तहिदा जे वफ़द वज़ीर आज़म हाउस पहुची शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में 27 आइनी तरमीम ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ज़रियनि मूजिब MQM पारां 27 तरमीम में शामिल थियण लाइ वज़ीर आज़म खे पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं वयूं आहिनि। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीपल्स पार्टी जे अहम अॻवाननि सां पिणु अॼु मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म सां मुलाक़ात खां पोइ PP अॻवान ख़ासि उॾाम ज़रिए कराची पहुची सियासी इजलास में शिरकत कंदा। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां MQM जे वफ़द मुलाक़ात कई आहे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻवानी में मुत्तहिदा जे वफ़द वज़ीर आज़म हाउस पहुची शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में 27 आइनी तरमीम ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ज़रियनि मूजिब MQM पारां 27 तरमीम में शामिल थियण लाइ वज़ीर आज़म खे पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं वयूं आहिनि। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीपल्स पार्टी जे अहम अॻवाननि सां पिणु अॼु मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म सां मुलाक़ात खां पोइ PP अॻवान ख़ासि उॾाम ज़रिए कराची पहुची सियासी इजलास में शिरकत कंदा।